औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे, उनखे भरपूर नमूने सां मल्हाइणु खपे, पर जेका शइ औरतुनि जे लाइ थियणु खपे उहा अञा ताईं न थी आहे। मिसाल तौरु औरत जो तहफ़ुज़ आहे उहो न आहे, ऐं औरत जी तालीम आहे उहा न आहे, औरत जी आज़ादी आहे उहा न आहे, पर तक़रीबन जेके बुनियादी शयूं आहिनि उहे औरत खे अञा ताईं न मिलियूं आहिनि। ऐं सिंध जे अंदरि तव्हां ॾिसो त वैशाणो हिकिड़ो माहौल ठही वियो आहे, जिते नंढड़ियूं मैसूम जेके आहिनि, जेके 2 सालनि जूं 3 सालनि जूं असांजूं नियाणियूं, असांजूं भेणूं मारूं, त उन्हनि जी इज़त महफ़ूज़ कोन्हे। त हीअ जेका हाणे जेको सिलसिलो हले पियो त इहो तमामु घणो ॾुखियो हले पियो, ऐं असांजे लाइ माना हीअं ॾारींदड़ हले पियो त किथे औरत जी इज़त ऐं मक़ाम खे असां कीअं ॾिसूं था। असां सिंदगी पसंद STP जे तरफ़ खां भरपूर नमूने सां 8 तारीख़ खे मल्हाईंदा आहियूं, ऐं असां वटि जेको आहे सो बराबरीअ जो बुनियादु आहे। ऐं बराबरीअ में ईअं त असांजे लाइ न्याणी आहे, मर्द आहे, को बि इंसानु आहे असांजे लाइ बराबरीअ जो बुनियादु आहे। पर सिंधीअ में कहावत आहे त हिकु न्याणी 7 क़ुरान, त उन 7 क़ुराननि जे हवाले सां जेका शइ थिए पई उहा तव्हां मीडिया वारा सभु ॾिसो पिया त केॾा ज़ुल्म ऐं केॾा नहक उन औरत जे लाइ आहिनि। त आख़िर औरत कहिड़ो ॾोह कयो? औरत ॼाई इहो ॾोह कई, या औरत पढ़ी लिखी के मक़ाम ते का औरत पहुचे थी त छा हुनजो इहो ॾोह आहे? त जेतिरो औरत भोगे थी, जेतिरो औरत जे लाइ परेशानियूं आहिनि, मसइला आहिनि, त इहे छो अनछाला आहिनि? त असांजी इहा भरपूर हिकिड़ी शइ हले पई त असां उन औरत खे आज़ादी जे तरफ़ वठी वञूं, ऐं औरत बाक़ाइदा पंहिंजा फ़ैसिला पाण करे। ऐं औरतुनि जे लाइ हिकिड़ो ख़ासि पैगाम हीअ बि ॾींदी त जिते बि ॾाढ ऐं जबर थिए त उते ख़ुदा ख़ामोश न थियो, उन शइ खे ईअं वेढ़े दॿाए न रखो, ऐं उन शइ खे मथे आणियो त दुनिया खे ख़बर पवे त औरतुनि सां, नंढड़ियुनि मैसूमनि सां केतिरा ज़ुल्म थियनि था, केतिरा नहक थियनि था। त असां उन औरत जे हवाले सां जेको कमु असांजो हले पियो, ऐं पूरी सिंध जे अंदरि आहे या पाकिस्तान जे अंदरि, पर अञा बि उहा मोट औरत खे न मिली आहे। त आख़िर छाजे लाइ औरत सां माटेली माउ वारो सलूक छो आहे? त किथे ईअं आहे त औरत खे इंसान ई कोन थो सम्झियो वञे त हीअ बि इंसान आहे, हिन जा बि राइट्स आहिनि, पर उनखे इहो सम्झो ई नथो वञे। त आख़िर छो, छाजे लाइ? तव्हां पंहिंजी भेनरुनि खे इहा रिक्वेस्ट कंदीसि त 8 मार्च ते भरपूर नमूने सां जिदोजहद इहा हलंदी रहे, ऐं तव्हां किथे बि हुजो पंहिंजी उहा जेका औरत जे हवाले सां, औरत जे हुकूक जे हवाले सां, त उन शइ खे उतां खां ई तव्हां खणो। ज़रूरी कोन्हे तव्हां घर खां ॿाहिरि नथियूं निकिरी सघो त 5-8 अदियूं मिली करे घर में बि करे सघो थियूं, त दुनिया खे ख़बर पवे त सिंध जी औरत बहादुर औरत आहे, ऐं सिंध जी औरत पोइते कोन्हे ऐं कंहिंखां घटि कोन्हे। असां लतीफ़ खे ॾिसूं त लतीफ़ जे रिसाले में 7 सुरमियूं आहिनि, 7 ई औरतूं आहिनि। इन मां ज़ाहिर आहे त औरत वटि हिमत ऐं बहादुरी ऐं निवड़त तमामु घणी औरत वटि आहे। त असां सभु जॾहिं गॾिजी वेंदासीं त इन सभिनी मुसीबतुनि मां, इन सभिनी परेशानियुनि मां छुटकारो हासिल कंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।